एहतियात करे रहिया आहिनि ऐं छा मसूलो आहे हिननि जो छा कोन आहे जो असां हिननि खां पुछूं था। हीअ क्वार्टर स्टाफ रोड मीरपुर ख़ासि लॻ टंडोला यार। हीअ क्वार्टर स्टाफ ते हीअ ॻोठ जा माण्हू आवाम जॻह बीठी आहे, एहतियात रिकॉर्ड करे रहिया आहिनि। हिन खां पुछा कयूं था छा मसइलो आहे। अड़ा भाउ ॿुधायो छा मसइलो आहे, छा जे करे तव्हां एहतियात करे रहिया आहियो? ॾींहं जो 11 बजे तक़रीबन 11 बजे मुर्गी जो दुकान छोकिरो असांजो मुर्गी विकिणंदो आहे, मुर्गी जो ठेलो आहे। तमामु ग़रीब मिसकिन माण्हू आहे जंहिं ते एस एच ओ साहिबु हिन ग़रीब मिसकिन माण्हू खे हितां मोचड़ा हणंदे नसीर वाह वटि वरी मोबाइल वञा लाराए छॾियो। हीअ बेवस मिसकिन ऐं ग़रीब माण्हू आहे ऐं हिनखे ॿाहिरि वञा धक लॻल आहिनि। किथे तोखे धक लॻो आहे? पुलिस जा इहे गैर कानूनी कम असां SSP साहिब खे दरख़्वास्त करियूं था त असां सां कानूनी कार्रवाई कई वञे ऐं असांजी मदद कई वञे। ग़रीब ऐं मिसकिननि जो हॾु ॾोखी SP साहिबु असां तमामु एहतिजाज कयूं था ऐं असांजी कंहिं बि ॻाल्हि ते अमल न कयो वेंदो त असां रोड बि ब्लॉक कंदासीं ऐं प्रेस क्लब बि कंदासीं ऐं असां वधीक मजबूर कंदा असां FIR बि करे सघूं था हिन ते। कहिड़ो SHO आहे? शमशाद खोखर टंडोला यार। अच्छा, तव्हां हितां खणी वियो? तव्हांखे हितां छोकिरनि खे खणी वियो नसीर वाह ते लाराए छॾियईं। अच्छा, तव्हां वीडियो हिते? हा, हिते वीडियो असांखे झली बाह बि वठी ॾिन, मुंहिंजी बाह भरे छॾी आहे। जॾहिं छोकिरनि खे क़ाइदे कानून जी सॼी ख़बर आहे त सुबुह जो 12 खां पोइ दुकान बंदि हूंदा आहिनि। 11 बजे हितां खणी वियो आहे हिन हा 11 बजे हितां खणी वियो आहे। 12 बजे हिननि खे ख़बर आहे क़ाइदो कानून जी। अच्छा, पोइ तव्हां किथे लाथाई? नसीर वाह ते हिन नंबरनि खे लाहे छॾियो। अच्छा, हा, हिननि छोकिरनि ॿाहूं ॿधूं पहिरें पिया बाबा असांखे छॾियो, ग़रीब मिसकिन माण्हू आहियूं। पोइ बि हिननि सां नाइंसाफ़ी कई वई। अच्छा, हाणे तव्हांजो अॻिते कहिड़ो एहतियात आहे? छा अॻिते? असांजी दरख़्वास्त आहे SP साहिब खे, ज़िला टंडोला यार SSP साहिब खे असांजी दरख़्वास्त आहे त असां सां जेको आहे सो माना इख़लाक़ी सलूकनि पेश कयो वञे ऐं असांखां उहो माफ़ी घुरे। अगरि माफ़ी नथो घुरे त असां हुन ते FIR कराए सघूं था। ॿियो अॻिते लाइ तव्हां अगरि कहिड़ो एहतियात रिकॉर्ड कराईंदा अॻिते? असां रोड बि ब्लॉक कराए सघूं था। अच्छा, हीअं हा, असां क्वार्टर स्टाफ कोर्ट ठारो खां लॻारे मीरपुर ख़ासि रोड